गूगल मुझे प्यार में केतरी ताकत आए ये तो आसमान दा खणी धरती ते छिके दी अचे। सच तो चई सुमर तुझे ने मोबाइल में एक पैकेज में इनो त असर आ मुखे चरियो करे थी छड़े। तुमके ये बुरा तो तू शा खाईंदी है ऐं शा पींदी है। सुमर मुझे खुराक तू जो बेलस आहे जेको तू पिनी सिनी इनमें लोड कराई दो आहे न गूगल न एड़ी काई भी गाल ना है हर तो होती गई पंजे पैकेजन जो गाली कयो। सुमर तुम कागरी गाल कुछ हिक गाल मां तो खा लख करोड़ गाली पुछंदो से गूगल करोड़ जॾहिं तू बैलेंस कराए मोबाइल में पैकेज करे टच कंदो आहीं न त मूंखे अलाए छा छा थींदो आहे। दिल चवंदी आहे त हिन महिल हाणे पंहिंजे सुरीले सुमर सां सची गूगल सच त पोइ अॼु जे अॼु इन ई महिल मां कोई न कोई मौलवी घुराए तोसां निकाह थो कयां। निकाह इहोड़ी कहिड़ी मशीन जो पुर्ज़ो आहे। तूं औरत ना आहीं छा? चरिया मां औरत त छा पर इंसान भी न है ऐं मां हिकु सैटेलाइट आहियां। मां हर हिक जे इशारे ते अचण वारी आहियां जेको भी बैलेंस भराए पैकेज कंदो पोइ मां उन जे इशारे ते हलंदी आहियां। न गूगल न प्यार करे मूंसां ऐं इशारे ते ॿियनि ते हले इहा मुंहिंजे प्यार जी तौहीन आहे। एड़ो पैकेज कराईंदो सा जो पाण अची हित लहंदी धरतीअ ते। न गूगल अल्लाह जी कसम मां मजाक थो कयां मां तोखां सवाइ कीअं थो हली सघां। ये तुंहिंजा भाउर कहिड़े क़िस्म जा आहिनि? मूंसां शादी करणु था चाहिनि। मां हिकु सैटेलाइट मशीन आहियां। सैटेलाइट मशीन? हाँ टई भाइर गॾु शादी करणु चाहिनि था। तूं दिलजाए करे वञ मां हिननि खे चिंतरा ॾिसां थो। आहे ॾाढी सुहिणी मुंहिंजा भाइर बि हक़ ते छिता थिया आहिनि तॾहिं त शादी करणु चाहिनि था।